फलस्तीन इसराइल विच में तारीख़ी जंग जारी। इसराइल में दाख़िल थींदड़ हमास सां 8 हंधनि ते इसराइली फ़ौजूं झड़पियूं। 2 ॾींहनि दौरान जारी जंग में 700 इसराइली मारिजी चुका। 2200 खां वधीक ज़ख़्मी। हमास सां विढ़ाक ॾखण इसराइल ॻोठ मैकन में दाख़िल थी विया। इसराइली फोर्सिस तरफ़ां टैंकनि में हमास तरफ़ां रॉकेटनि जो इस्तेमाल। हमास 2 इसराइली जनरल समेत 100 फौजियुनि ऐं शहरनि खे यरगमाल बणाए वरितो। हमास जो चवणु आहे त हिननि वटि इसराइल जी सोच खां बि वधीक कैदी आहिनि। फ़लस्तीनी कैदियुनि खे कुझु थियो त इसराइली कैदियुनि सां साॻियो वर्ताउ थींदो। इसराइल जे जंगी जहाज़नि सां ग़ज़ा ते वैशाणी बमबारी। 421 फ़लस्तीनी शहीद, 2000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली फोर्सिस जी ग़ज़ा में हमास जे 100 ठिकाणनि ते कार्रवाई। फ़लस्तीनी तंज़ीम हमास जे सभई विढ़ाकनि खे शहीद ऐं गिरफ़्तार करण जी दावा। बमबारी सबबि केतिरनि ई मस्जिदूं, अस्पतालूं, स्कूल ऐं रिहाइशी इमारतूं मिटी जो ढेर बणिजी वयूं। 1,23,000 फ़लस्तीनी बेघर। इसराइली ग़ज़ा पती जे बिजली इंटरनेट बंदि करे छॾी। ग़ज़ा ते वॾे हमले जो ऐलान। फ़लस्तीनियुनि खे इलाइक़ो ख़ाली करण जो चेतावनी ॾिजो। ग़ज़ा मां फ़लस्तीनी ख़ानदाननि जी लॾपिराण जारी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त चूंडनि में कंहिंजी बि हिमायत न कंदा, न ई कंहिं इदारे जी मुदाख़लत थींदी। पीटीआई जा जेके माण्हू सही आहिनि उहे क़ानूनी दायरे में रही इलेक्शन विढ़ंदा। निगरान हुकूमत वटि रुॻो 3 महीना बचिया आहिनि। निगरान सेटअप चूंडूं कराइण आयो आहे। संदसि तक़रीर ते मुसलसल बहस थी रहियो आहे। खेसि उन ते वज़ाहतूं ॾियण जी ज़रूरत आहे। साइफर केस में गिरफ़्तार पीटीआई चेयरमैन इशा अक्टूबर ते फर्द जुर्म लागू थींदी। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइम ख़ासि अदालत साइफर केस में जवाबदारनि ख़िलाफ़ फर्द जुर्म लागू करण जी तारीख़ मुक़रर करे छॾी। केस जी ॿुधणी दौरान पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन अदालत में पेश। जांच ऑफिसर पारां वकीलनि खे चालान जो कॉपियूं फ़राहम कयूं वयूं। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी सुभाणे 11:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ सारी मास न आहिनि त पार्लियामेंट खे चऊं था त नंबर गेम पूरी करियो, पर फर्द वाहिद आइनी तरमीम करे त उहो दुरुस्त आहे। पार्लियामेंट कुझु बहितर करणु चाहे थी त उनखे चिबाड़ण छो था चाहियो। सुप्रीम कोर्ट आइन खां मथां रूल्स ठाहे थी त को त ध्यानु ॾियारींदो त आइन जे दायरे में रहो। ज़ोब में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में झड़पियूं। 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब फारिग जे ॾिवट में मेजर समेत 2 ॼणा शहीद थी विया। शहीदनि में मेजर सैयद अली रज़ा ऐं हवालदार नासिर अहमद शामिल आहिनि। आलमी बैंक पाकिस्तान जी निजकारी जे तरीक़ेकार ते सवाल उथारे छॾिया। आलमी बैंक जो चवणु आहे त सियासी मुदाख़लत या अदालतनि में केसनि सां निजकारी जो अमल मुतासिर थींदो। पाकिस्तानी हुकूमती कंपनी जो मुनाफ़ो ॾखण एशिया मुल्कनि में सभ खां घटि आहे। पाकिस्तानी हुकूमती कंपनियुनि खे 2014 में मुनाफ़े जी GDP जो 0.8% हो ऐं 2022 में सरकारी कंपनियुनि जा नुक़सान जी GDP जो 0.4% जे बराबरि हुआ। बैंक में डॉलर जे मुल्क में लाथ जो सिलसिलो जारी। वधीक 88 पैसा सस्तो। डॉलर 281 रुपया 80 पैसनि जो थी पियो। ओपन मार्केट में बि डॉलर जी क़ीमत वधीक 1 रुपयो घटि थी वई। डॉलर 281 रुपयनि जो थी वियो। कराची में पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं। ग़ैर क़ानूनी तरसल 9 अफ़गानी गिरफ़्तार। न्यू टाउन ऐं सचल में पुलिस कार्रवाई कंदे 4 अफ़गाननि खे गिरफ़्तार करे वरितो। फिरोज़ाबाद में 5 अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियलनि में इस्माइल ज़वादीन, सज्जाद मोहम्मद वहीद, ज़ैदी-गुल, असदुल्ला अलामी, सईद वलीद अमीर शामिल आहिनि। शहदादकोट भरसा बिंदुरिन विच में झड़े दौरान साल मुड़ुस क़तल, 3 ॿारड़ा ज़ख़्मी। गंदावा थाणे जे अध ॻोठ में लाशारी बिरादरी जी बिंदुरिन में झड़ो थी पियो। फारिग में अब्दुल करीम लाशारी संदसि साल शाहिदा मारिजी विया। 3 ॿारड़ा ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। चोर जमाली भरसा ॻोठ जमू झोलाई में ॾेर तां भाॼाई मुबीना तौर क़तल। जवाबदार गिरफ़्तार। मक़तूलड़ नारी जे भाउ जो चवणु आहे त भेण ज़ैनब खे संदसि ॾेर अयूब धक खणी क़तल कयो आहे। नारी जे मुड़ुस मूजिब घरवारी तेज़ बुख़ार सबबि फोती आहे। ऐं सिंधी ॿोली जे बॻाड़े शाइर उस्ताद बुखारी जे विछोड़े खे 31 वरे वियामी विया। संदसि शाइरीअत बि माण्हुनि जी रूह जी राहत बणियल आहे।